नाज़रीन, वज़ीराज़म इमरान ख़ान चयो आहे त कश्मीर मसलो इंसानियत जो मसलो बणिजी वियो आहे। बुज़दिल मोदी औरतुनि ऐं बुज़ुर्गनि ते ज़ुल्म पियो करे उन सां इंतिहा पसंदी उथंदी। दुनिया जा 1.25 अरब मुसलमान बि कश्मीर ॾांहुं पिया ॾिसनि, उन्हनि मां बि माण्हू हथियार खणंदा। मोदी कन खोले ॿुधी छॾे त ईमान वारा माण्हू कॾहिं बि डिॼंदा नाहिनि। ज़ुल्म ख़िलाफ़ कश्मीरी विढ़ंदा। मोदी खे सिर जो जवाब पत्थर सां मिलंदो ऐं गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली वञी कश्मीरियुनि खे मायूस न कंदुसि। वालारिल कश्मीर में भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ कश्मीरी भाइरनि सां यकजहती जे इज़हार तौर मुज़फ़राबाद में कयल जलसे खे ख़िताब कंदे वज़ीराज़म इमरान ख़ान चयो आहे त कश्मीर मसलो इंसानियत जो मसलो बणिजी वियो आहे। उते 40 ॾींहं खां कश्मीरी भाइर भेनरूं बुज़ुर्ग ऐं ॿाड़ा कर्फ्यू हेठि आहिनि। मोदी खे पैगाम ॾियणु चाहियां थो त उहो बुज़दिल आहे, हिकु बुज़दिली इंसान मथां ज़ुल्म कंदो आहे। हुन वधीक चयो आहे त जंहिंमें इंसानियत हूंदी आहे उहो कॾहिं बि ज़ुल्म नाहे कंदो। मोदी भले केतिरो बि ज़ुल्म करे पर उहो कामयाब न थींदो, छाकाणि त कश्मीरी अवाम मां मौत जो ख़ौफ़ ख़तम थी चुको आहे। इमरान ख़ान वधीक चयो आहे त मासूम कश्मीरियुनि मथां भारत जी 9 लख फ़ौज ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। कश्मीरियुनि मथां ज़ुल्म जो मक़सदु इहो आहे त हिंदुस्तान रुॻो हिंदुनि जो ई आहे ऐं सॼी दुनिया में कश्मीर जो सफ़ीर बणिजी वेंदुसि ऐं दुनिया खे ॿुधाईंदुसि त RSS जी असलियत छा आहे। हुन चयो त नरेंद्र मोदी हिंदू इंतिहा पसंद RSS जो नंढपिण खां मेंबर आहे। जंहिं रीति जर्मनी में हिटलर अक़लियतुनि ते ज़ुल्म कयो हो, मोदी बि उन जे रस्ते ते ई पियो हले, पर भारत कश्मीरियुनि खे शिकस्त नथो ॾेई सघे। इमरान ख़ान वधीक चयो आहे त कश्मीरियुनि मथां भारतीय फ़ौज ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। उन जे नतीजे में इंतिहा पसंदी उथंदी। दुनिया जा 1.25 अरब मुसलमान कश्मीर ॾांहुं ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि मां बि माण्हू हथियार खणंदा। हुन वधीक चयो त मोदी कन खोले ॿुधी छॾे त ईमान वारो माण्हू मौत खां नाहे डिॼंदो। कश्मीरी उहा क़ौम आहे जेका साह जे आख़िरी घड़ीअ ताईं मुक़ाबिलो कंदी। भारत कश्मीर में जेको कुझु करे पियो उन सां कश्मीरियुनि जो रद्द अमल ईंदो। हिंदुस्तान में 20 करोड़ मुसलमाननि बि मोदी खे पैगाम ॾेई रहिया आहिनि। उन्हनि भारतीय मुसलमाननि जो बि रद्द अमल ईंदो। मोदी खे सिर जो जवाब पत्थर सां मिलंदो। इमरान ख़ान चयो आहे त मोदी कंहिं ग़लति फ़हमी में न रहे। असां भारतीय पायलट उन करे वापसि न कयो त असां तव्हां खां डिॼूं था, पर पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे। असां अमुन चाहियूं था ऐं ॻाल्हियुनि ज़रिए मसइले जो हल चाहियूं था। वज़ीराज़म चयो त अॼु ताईं कश्मीरियुनि लाइ केर बि ईअं नाहे उथी बीठो जीअं आउं उथी बीठो आहियां। सभु इंतज़ारु कनि, ईंदड़ हफ़्ते गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली में वञी रहियो आहियां ऐं इंशाअल्लाह पंहिंजे कश्मीरी भाइरनि खे मायूस न कंदुसि। आलमी मीडिया ते बि कश्मीर मसइले खे भरपूर नमूने उजागर कयां पियो।